दोस्तो तव्हां कंजूस त तमामु घणा ॾिठा हूंदा पर ही ॿिए क़िस्म जो कंजूस आहे मुख़्तलिफ़ कंजूस आहे जेको ड्यूटीअ ते शदात कोट खां कंबर ताईं कीअं थो पहुचे अचो त तव्हांखे ॾेखारियूं। अॻिते खयूं था हल बाबा असांखे। अरे बाली से तो गाड़ी ख़राब आहे गिलींदो थो वञा भाई तोखे काथो खणंदुमि मथे ते अचेगी तो गाड़ी उन ते चढ़ी अच। हाँ 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 ड्यूटी ते देर पई थिए मज़ा जल्दी पहुचाया मूंखे स्कूटर ते। हाणे ॻाल्हि ॿुध न गाॾी हिते थी चढ़ियो हो न बाक़ी हाणे ड्यूटी ते देरि थी थिए त हाणे मां छा थो करे सघां। ठीकु आहे गाॾी ते चढ़ां बस ते त पोइ तोखे चवां अरे वाह सुरीला। ड्यूटी ते वञो देरि थिए थी बाबा। बस ते अचे न तूं रोज़ु बीठो आहे ते जेॾी महिल चांहि थो तूं हिते ई बीठो आहे बस छो नथो अची? बस ते मूंखे उल्टी ईंदी आहे बा। वेगन में अच वेगन में चढ़ न। वेगन में सिलेंडर हाणे मूंखे भउ थींदो आहे सिलेंडर खां इन जे करे त मां स्कूटर ते मिली वेंदो आहियां। पंहिंजो स्कूटर बि आहे पर अॼु उहो जेको आहे तकड़ में मां पंचर हुई हवा कोन हुअसि इन जे करे मां निकिरी पियुमि। मड़े थोरो जो पद मड़े अॻिते करे खणी हले आ बाबा। अरे बा होता छो यार हिनजे चवण ते लॻो आहे हे रोज़ हिते बीहंदो आहे हिनखे 5 साल आहे इहो ईअं ई तोखां माखां लिफ्ट वठी रोज़ कंबर ड्यूटीअ ते वेंदो आहे। यार तोखे इहा बि ख़बर न आहे छा था? कंजूस ई आहे न बाबा असां त वञूं। अरे खणी हलंदा होसि त छा थींदो तव्हां हूअं ई वञो ॾेई था। वाह रे वाह था कंजूस वरी मां आहियां।